इते असां ॿी अहम ख़बर शेयर कंदासीं। सिंध हुकूमत ॿिए फेज़ जे 25 एकड़नि ताईं हारियुनि खे कणिक जी सब्सिडी रक़म सुभाणे खां ॾियण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। अवांखे अपडेट कयो पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। ॿिए फेज़ जे 89,000 खां वधीक हारियुनि खे कणिक जी सब्सिडी रक़म सुभाणे खां ॾिनी वेंदी। अवांखे अपडेट कयो पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। ज़राअत वारे सलाहकार मंज़ूर वसाण जो चवणु आहे त पहिरें फेज़ जे 12.5 एकड़नि ताईं वारनि रहियल हारियुनि खे बि रक़म सुभाणे खां ॾिनी वेंदी। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम तहत कणिक जे हारियुनि खे फ़ी एकड़ 5,000 रुपया सब्सिडी रक़म ॾिनी पई वञे। अवांखे अपडेट कयो पिया। ब्रेकिंग न्यूज़ आहे। सिंध हुकूमत ॿिए फेज़ जे 25 एकड़नि ताईं हारियुनि खे कणिक जी सब्सिडी रक़म सुभाणे खां ॾियण जो फ़ैसिलो करे वरितो आहे। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कंदासीं। आवाज़ न्यूज़ रिपोर्टर राजा असगर सूमलो खां जी। राजा वधीक छा तफ़सील आहिनि? अॼु ॾिसो, सूबाई वज़ीर मंज़ूर वसाण जी हिदायत खां पोइ ॿिए फेज़ में जेको आहे त 25 एकड़ ताईं जेके नंढा किसान आहिनि उन्हनि खे जेको आहे हारियुनि खे कणिक जे ॿिज ते जेको आहे त सब्सिडी जो फ़ैसिलो कयो वियो आहे ऐं फिल 4 जेको आहे सब्सिडी सुभाणे खां उन्हनि खे जेको आहे त ॾियणु शुरू कई वेंदी। इन सां गॾो गॾु मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध हुकूमत जे इन फ़ैसिले खां पोइ जेके नंढा हारी आहिनि उन्हनि में पिणु जेको आहे ख़ुशी जी लहर छाइजी वई आहे ऐं उन्हनि जो पिणु इहो चवणु हुयो त सिंध हुकूमत असां घुराईंदा आहियूं जे उन्हनि जे हक़ में इहो फ़ैसिलो कयो आहे। महिरबानी मुंहिंजी अपडेट करण लाइ।